जी नाज़रीन, तलके चंबड़ जी यूसी बेगन जरवार जे ॻोठ तालिब हुसैन ठेबो जो स्कूल ज़बून हाल बणियल उतां जे रहवासियुनि ॻोठाणनि मुर्क न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 1988 जो स्कूल ठहियो जंहिंजी बिल्डिंग सफ़ा खस्ता हाल थी चुकी है, केॾी महिल बि को जानी नुक़सान थी सघे थो। उतां जे ॻोठाणनि रहवासियुनि मुतालबो कंदे चयो त स्कूल जी बिल्डिंग जी नए सिर मरमत कराए नए सिर बिल्डिंग ॾिनी वञे। अचो त हितां ॻोठाणनि खां पुछूं त उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। जी में मखदूम रफ़ीक ज़मा डिस्ट्रिक्ट चेयरमैन। अच्छा उन ही असांखे हिकिड़ो कमिरो ॻोठ तालुक थिबो में ॾिनो। उन खां पोइ हिते असां रड़ियूं कयूंसीं चयोसीं होॾां होॾां, पर हालात ई गुज़िरियल इलेक्शन में असांजो MP इमदाद पिताबी साहब ऐं ज़ुल्फ़कार बचाणी साहब ॿई हिते आया त हिते हिन प्रोग्राम ठाहियो भाई हिते वेहूं था स्कूल में। ॿिन्ही चयो त बाबा हीअ स्कूल डठी पई, हिते असां किथे विहारींदा। पोइ हिते ॿई न वेठा विया हलिया। उन खां पोइ असां उनखे बार बार चयोसीं त भाई महिरबानी करे असांखे बिल्डिंग ॾियो। असां वटि तक़रीबन 200 खां 250 ॿार आहिनि, पर स्कूल में गुंजाइश ई आहे जो माना 40 ॿार ई अंदरि वेही कोन सघनि। ऐं ॿिया जेके हुनजा वालिदीन आहिनि उहे चवनि था त हिन भॻल स्कूल में जे विया त मथां इहो असांजो ॿार मरी पए, ज़ख़्मी थी पए, चापड़ किरनि पिया। अच्छा असां न छॾींदासीं। हाणे जेको पढ़ाई असां वटि बिल्कुलु दुरुस्त सही आहे। मेन मसइलो इहो आहे त असां वटि जॻह ई न आहे किथे पढ़े, ॿाहिरि वण न आहे उन छांव में ॿार वेहनि, ऐं एतिरो फर्नीचर ई न आहे स्कूल में, ऐं असांजी केरु ॿुधे ई कोन थो। ऐं ॿारड़ा जेके आहिनि असांजे दर बदर न अहिड़े दौर में, ऐं छित सो रोज़ चापड़ पिया किरनि। तो महिरबानी करे असां ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ठाराई आहे, ऐं कुझु मदद कई। बाक़ी छित सफ़ा कची लॻी पई आहे, छित डठी पई आहे, पकी त आहे कोन्हे। मुंहिंजी काठोड़ा ॾेई अॾी छॾी आहे काढ़े खां बचा था, न को वण न का पाणी जी सहूलियत, का बि सहूलियत हिते मौजूदु कोन्हे। तव्हां पाण ॾिसी सघो था। ऐं असांजी हिन खे अपील आहे त भाई ही MN आहे या MP साहब आहे त ही महिरबानी करे असांखे जेको ही बिल्डिंग ॾियनि त असांजा घटि में घटि बचा जेके आहिनि उहे त अहिड़े दौर मंझि अच्छा तइलीम खां माहरूम आहिनि।